ताज़ीम कयूं था ऐं ताज़ीम जो हुकुम आहे बाबा साईं तवजो वॾो हुजे बाबा ये जेके शयूं आहिनि इन जी इज़त छो आहे अज़मत छो आहे तव्हां मूं को त ॻाल्हाए मोहम्मद शमसूर साहब मौला जे करे न ये जेके बिनिस्बती शयूं आहिनि मौला जा सां मनसूब जो थियनि थियूं त बाज़मत आहिनि बातौक़ीर आहिनि बाकरामत आहिनि इन्हनि खां पिनूं था इन्हनि जे दर ते झुकूं था छो इन्हनि जी निस्बत आहे पंजनि ॿारनि सां पोइ हिकु गौर सां जवाबु ॾियो तव्हां असां कंहिंजा शिया आहियूं बाबा राज़ी ठहियो साईं थोरो ॻाल्हायो तव्हां असां हिते जो कठा थियूं कंहिंजे नाले ते मौला इमाम हुसैन नाले ते न ही न्याज़ जेको साईं घटि में घटि 1.5 लख 5 लख ताईं जो अॼु जो ख़र्चु अथसि छो थो करे मौला जे करे न पोइ ही जेका शइ मौला जे करे आहे पोइ तव्हां असां कंहिंजा तव्हां असांजी कंहिंसां निस्बत आहे शिया सां न अलम जी इज़त करे थो ज़ुलजना जी इज़त करे थो इमाम बारका जी इज़त करे थो ही जॾहिं अलीअ जो शियो आहे त पोइ इन जी इज़त छो नथो करे बाबा साईं ॻाल्हि हक़ीक़त आहे न जॾहिं ॿियनि जेके निस्बती शयूं मौला जन सां आहिनि उन्हनि जी इज़त आहे त पोइ अलीअ वारा सभु ई आहियूं पोइ हिकु ॿिए जी इज़त छो नथा कयूं अॼु मिसाल ॾियां हो जेको अरबईन ते पाण इंशाअल्लाह नसीब थींदी अरबईन ते अलाह ॾिसो बाटर खां वठी इराक जे बाटर खां वरी मोटी अचो एसि ताईं मोमिननि जी ज़माननि जी वॾी इज़त आहे वॾो शान आहे वॾो मान मक़ाम आहे पेर था धोअनि साईं पेर था धोअनि माल छूता त खाराइण पीआरनि था हता के एसि ताईं नयूं शयूं बिल्कुलु इस्तेमालु कराईंदा कंबल नओं पखा नवां हर शइ थाम नवां हिकु अरब खां पुछो बाबा नयूं शयूं तव्हां नयूं ख़रीद कंदा आहियो छा चए न असां अरब में इहा रस्म आहे जेका न्याणीअ खे ॾाज ॾींदा आहियूं तेसि ताईं न्याणी उहा ॾाज इस्तेमालु न कंदी आहे जेसि ताईं ज़वार इस्तेमालु न कंदी सच ॿुधायो तव्हां असां वारियूं न्याणियूं त अल्हम्दुलिल्लाह वॾनि पेटनि मां सामान कटंदियूं ई न आहिनि महिमान लाइ टपर जुदा हुजनि असांजो ही सामान ॾाज जो असां वटि ईअं तव्हां वटि मतां न हुजे खिलो था त माना आई इहा ॻाल्हि अरब में रस्म अथव तेसि ताईं औरत इस्तेमालु ॾाज जो सामान न कंदी आहे जेसि ताईं अरबईन में ज़वार इस्तेमालु न कंदी यानी ज़वार जी इज़त एतिरी आहे छाजे करे बाबा हिन जे करे मौला इमाम हुसैन सां निस्बत अथसि उते ज़वारनि जी एतिरी अज़मत इज़त ऐं उते मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ज़वार पाकिस्तानी हिकु ॿिए जे ग़रीबान में हो होतिरी इज़त कंदा आहिनि उन ते ख़ुशि थींदा आहियूं केॾी ज़वारनि जी इज़त था कनि ऐं असां जेके गॾु बस में वेंदा आहियूं न सीट ते विढ़ंदा आहियूं हो असांखे ज़वार सम्झंदा असां पंहिंजे पाण खे ज़वार सम्झंदा ई न अगरि ज़वार सम्झूं आहे हिकु ॿिए खे त असां इज़त कयूं आहे न तवजो आहे अञा हिकु ॿियो मिसाल ॾियां मौला इमाम हुसैन बर मोहम्मद वाले मोहम्मद बाबा दे बुलंदतर सलावत बाबा जल्दी अच वे तो पोर में आते शुरू कर बर मोहम्मद वाले मोहम्मद बाबा दे बुलंदतर सलावत साईं बाबा साईं ताई त कंदो मुझे ॻाल्हि जी साईं के मां ज़िंदगी घणो ॿुधो आहे थोरो मूंखे बि ॿुधे बर मोहम्मद वाले मोहम्मद बाबा दे बुलंदतर सलावत सलवात भला साईं जे अचण ते ढरी थी वई या तव्हां थकिजी पिया सैयदनि जे अचण सां इस्तक़बाल में उन्हनि जे अबनि ॾाॾनि ते वॾे आवाज़ सां सलवात पढ़बी आहे ढरी साईं तव्हांखे कुझु न चवंदो बर मोहम्मद वाले मोहम्मद बाबा दे बुलंदतर सलावत हिकिड़े बहितरीन ख़तीब सां हिकिड़ा जुमिला चया त जेको हर साल मौला जी ज़ियारत ते ज़वार थो वञे यकीनन तव्हांजे ॻोठ में तव्हांजे जेके वेठा आहिनि के 5 10 15 20 तयारु हूंदा वरी हर साल में वेंदा हूंदा मौला नसीब कंदो उहे क़बूल कंदो अॻिते बि नसीब कंदो हिकु बहितरीन जुमिला चया मुफ़क्किर चई हर साल वञण वारे ज़वार खे मुंहिंजी इल्तिजा हिकु दफ़ो कंहिं ग़रीब खे पंहिंजे तरफ़ां मोकिलियो सवाब बि मिलंदी हुन जी बि तमन्ना हैसियत पूरी थी वेंदी पर जे अञा बि
तुझी दिल नथी मने त न सही मां बि त आशिक़ आहियां छो त करबला जेको वेंदो आहे उहो रूह पंहिंजो उते छॾे वेंदो आहे जंहिंजे करे छिक थी अथसि ठीकु आहे तोखे छिक थी थिए होॾां तोखे तलब आहे पोइ हर साल ज़ियारत जे इरादे सां वेंदो आहे वो मुफ़क्किर चए तो हिकु दफ़ो मौला इमाम हुसैन के मुलाकात के इरादे लाइ वञे ज़ियारत लाइ वञे तो मुलाकात लाइ वञो मुलाकात करे मौला को पुछ तो सही तू तो मौला को सब शयूं घुरे थो कॾहिं उन खां पुछ तो उहो तोखो छा थो घुरे उन्हनि जी का तलब असांखो आहे असांजी रुगो फ़क़ीरी या खुटे ई नथी बाबा जी उन्हनि जी असांखो तलब आहे त उनजे लाइ कुझु गौर कजे या न इहो ई सबबु आहे मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम ये खिदमत में को शख्स हो जे साईं मौला जे खिदमत में बहराड़ी जो इंसान तो चे मौला उन सां मुलाकात कई मौला जॾहिं मुलाकात करे पुछुसि त तबीयत ठीक सही हाँ मौला अल्हम्दुलिल्लाह मौला जब फरमान था बचड़ा बाड़ा मौला अल्हम्दुलिल्लाह मौला जने सवाल कंदे कंदे गोठ वारा कीअं हुए मौला जन पुछन त गोठ वारा कीअं हुए लवणो के मौला उन जो ॻाल्हियूं न कयो जीअं तव्हां असां मौला हिकु ॿिए खे अहमियत ॾींदा माशाअल्लाह मौला उन्हनि जो ॻाल्हियूं न कयो मौला जन फरमान था छो जैसे उन्हनि जा अमल भला न आहिनि उन्हनि जा अमल मुआरन जहिड़ा न आहिनि तवजो ओड़े हुजे मौला उन्हनि जा अमल चङा न आहिनि मुआरन अमलनि जहिड़ा उन्हनि जा अमल न आहिनि मौला जन फरमाइनि था अमलनि जे करे उनको नफ़रत थो करे उन्हनि जी ॻाल्हि ॿुधणु पसंदि नथो करे उन्हनि सां ख़ुशि ख़ैराफ़त करण लाइ तयारु नाहे मुलाक़ात करण लाइ तयारु नाहे इन लाइ उनको नफ़रत थो करे जो त्वारनि जहिड़ा अमल हुननि जा न आहिनि हा मौला इमाम फरमाइनि था पोइ त्वारा अमल मुआरनि जहिड़ा न आहिनि मां तोसां न मिलां वो तुझा अमल मूसा ते आले मोहम्मद जड़ा ना है तो मां तो सा न मिला मौला फरमांदा अमल जे करे कदे के को नफरत न कदो कर थी सके तो तुझे मुलाकात जे करे तो जे उथण वेहण जे करे तो जे कचहरी जे करे हुन जा अमल चंगा थियन मरीज सां प्यार कबो आ मर्ज खां नफरत कबी लिहाज़ा मौला जो पैगाम बुधाए वियो त मौला ई आहे वो जो हिक बे जो कदर करे ये हाणे ईद कुर्बान गुज़री आहे ॾिसो केॾो कुर्बानी जे ईद में कुर्बानी जे जानवर में भला टे हिसा रखिया हे त खणी वापटा वारनि जी हिन दफ़े महिरबानी थी आहे जो आहे जो थंभा करिया हिन सॼे मुल्क पाकिस्तान ख़ुसूसन सिंध जी बिजली बंदि आहे पोइ फ्रिज भरियल न आहिनि त मरद ताईं गोश्त शहरी माण्हू खाईंदा हिक बे जो कदर कयो हिक बे जो ख्याल कयो हिक बे जो कदर न कंदो त इहा इबादत क़ाबिल क़बूल न आहे कुर्बानी आहे इन शइ जो नालो त हिक बे जे लाइ ईसार ऐं कुर्बानी जो मादो रखो अफ़सोस जो दुनिया वारा हिन घराणे जी मुस्तफ़ा जी घुरियल उजरत अदा न जेकॾहिं मुस्तफ़ा जो अजरे रिसालत अदा कंदा त हुसैन जी न्याणी दरबार में बाज़ार में एॾो कोई पीउ ऐं धीउ जो पाण में प्यार हो हुसैन सकीना पीउ जे सीने खां सवाइ सुम्हंदी न ऐं पीउ जो वरी एतिरो प्यार हुसैन मौला फरमाईंदा जंहिं घर में रुबाब ऐं सकीना न हूंदियूं आहिनि उहो घर मूं हुसैन खे जंगल वांगुरु वैरान लॻंदो आहे हिकु दफ़ो जो हुसैन मौला जन सफ़र ते विया न वापसि जो आया साईं रुबाब साम्हूं वेही चए थी मौला जॾहिं तूं सफ़र ते विया हो सकीना सुठी न आहे भला याद सकीना खे साड़ हथियो वेंदो कर या सकीना खे सम्झाए मां बि त सकीना जी माउ जी जो गोद में साईं सकीना हुसैन मौला जी गोद में वेठी हुसैन मौला प्यार भरे लहजे में फरमाइनि था सकीना सकीना मर्दनि जो कमु आहे सफ़र ते वञणु सकीना मां जो कॾहिं सफ़र ते वञा जिते रुबाब चवई उते
सकीना जिते रुबाब चवई उते सुमी पे जान सार सकीना फरमाई दी बाबा तोखे खबर आ मुखे सीने का सवाल नहीं बाबा जने तमा सफर ते वंजो मुझे भा अली अकबर के पारा तक वंजा मुखे पांजे सीने ते आराम कराए हुसैन रोई फरमाया तो सकीना जने मां सफर ते वेंदो तोखे खबर आ मुझे अकबर को सवाल सरदी ना उन सफर ते अकबर मूसा साण होंदी हुसैन फरमाई दी बाबा को भला मुझे भाव सजाद खेचे वंजा हुसैन अखियूं वसियो रोई फरमाया सकीना जने मां अकबर सफर ते वेंदा से सजाद मजबूर होंदी सजाद ते एतरो वक्त न होंदो जो तोखे सीने ते सुम्हा बस आजादारो मोनो पी भाव जे कातलन सा सफर कंदी उठंदे घोड़न सा रोड़ंदी बाजार मां सैयद ज़ादे जो काफिलो जी जो गुजरे पियो न बाजार में एड़ो मोड़ आयो जो शिमर मलोण जे सामो खोली उन घोड़े के गर्दन में चहब कयो जे गर्दन ते गाजी जो सिर लटकल हो उन घोड़े के चेहरे ते जो ज़रबाइन जे में गाजी जो सिर लटकल हो शिमर हकल करे चे तो खोली कदे हैवान के चेहरे ते ज़रब न हंदा छो चैन जे ला जो मुस्तफा जी हदीस हैवान अल्लाह जी इबादत इन चेहरे सा कंदो जी जो सार सकीना ये लफ्ज बुधाना भाव जे करीब अची चे सजाद हिनन के चो मां तो हुसैन जी दिया जे हैवान के चेहरे ते इन ला न मार पा जो चेहरे सा अल्लाह जी इबादत कंदो आ मां तो हुसैन जी दिया हिनन के चो जिते वणे नोते ताजिया ना इच बुकड़न मुके मुंह ते चमाटो ना बस सजादार मोमिनो दरबार यजीद में पहुंची मुख्तसर कया यजीद सामो तख्त ते बैठो हुसैन सकीना जो बीठी न यजीद साण सा मुखातिब चढ़ जाए हुसैन जो हाल यो हिक तो चेहरे ते बियो हथ गर्दन ते हिक पैर हुसैन जी धी खणे पई बियो यजीद साण सा मुखातिब चढ़ जाए साईं तो किशा यजीद जी जो साण सा गालान चाहे न साण गले जे तंग रसी ने इशारो करे त मुंजो आवाज निकरे ही न गले में एडी सुख रसी बदला जो मुंजो आवाज नथो निकरे यजीद हुक्म करे तो शमेर इन नरली जे मौसमा जे गले जी तंग रसी ला मान सा गालान तो चाहा शमेर अगे जो वदो न साण मौसमा हथ जे इशारे सा चस्ती वेझो न जा सामे गरीबा में दामन के बाहे लगल हुई जन्नत पसंद पई कया हमीद के वेझो अचन न मुझे गरीब अचे तो मुझो भाव सजाद अचे सजाद मौला जे हथन जो कड़ियो लछ भेड़ जे करीब अची प्यार भरे लहजे में फरमाइंदा सकीना एडो प्यार थई पैरो पांजा देवर न वरी मुंजा देवर सकीना तुनी वडी मेहरबानी पैरो पांजा देवर न वरी मुंजो रसूल अजब अल्लाह बस सजादारो मोमिनो यजीद साण सा मुखातिब जो मौसमा ठीक आ ये हिक हथ इन ला गले ते जो गले में तंग रसी वेई बियो हथ यो गले चेहरे ते छो थई साण रोई करे चथी मां आले मोहम्मद जी न्याणी हां हथ सा चेहरो लिकायो बिठी पर्देदार घराने जी न्याणी हां हथ सा पर्दो परायो बिठी साईं तो की अजीब जुमलो यदि तो मौसमा तुझो उम्र ना 4 साल अन्ना तू 9 साल नी थी त ना है तो ते ना पर्दो वाजिब ही ना है साण रोई करे फरमाए थी कुरान दी आयत नंढी हुजे या वडी एहतराम में बराबर ओ मां ज़हरा जी दिया महत सा पर्दो बड़ा जो बिच अजरकुम अल्लाह ठीक है मौसमा बताइयो पैर एक जमीन ते रखे दी खणे छो थी साण फरमाए थी तोके खबर आ सा सैयद नमाज को सवाए कने एतरो भी दाई ना मां बी थकड़ी पया तोजा कमीना मुके उठ जी घोड़न सा रोड़ाईंदा यदि ते तो मौसमा थकड़ी पया इन मेंबर जो मालिक दरबार जो मालिक महा मुझे तरफो इजाजत थी सामो मिट्टी ते वेही रहो साईं रोई करके थी आले मोहम्मद जे अदब जे खिलाफ जो वड्डा बिठा जनन लावे आले मोहम्मद जे इकराम जे खिलाफ जो वड्डा बिठा जनन लावे इस ताई नवी दी मैं जिस ताई अम्मा ज़ैनब ने दी इस ताई नवी दी मैं जिस ताई अम्मा रुबा अज़ादारों मोमिनो दरबारों ने भाई थी जिंदान शाम में पहुंची मुख्तसर कया जिंदान शाम में मिट्टी जो वेहणो बनाए सफर जी के तारीख ते सुती पई
बाबे पे ख्वाब ॾिठई बाबा बाबा जा वैण करे उथी कमीनो सिपाही मोकले करे जदो कैदी को पुछिया एडा जो वैण था जिंदान पहुंचन कोई कसियो थियो थे दारो वचे जदो कैदी हाकिम तो जो तजियो थियो थे जो एडा वैण था अचन इमाम फरमान था थियो ना है मगर अचण वारो यजीद जो दारो वचे तो कैदी हाकिम तो जो इन मौसम जे रोण जा आवाज बंद कर वरना अनो खुजलुम कंदो मां इमाम फरमांदा हिक दफो बाबे हुसैन जो सिर दियो इमाम थी वायदो तो कया वरी मुझे भेण जे रोण जा आवाज तहां जे दरबार ताईं नहीं छो त इमाम जाने पियो न होंदी न वेण कंदी बस अदादारो मनो कमीनो सिपाही इमाम हुसैन जो सिर तश्त ते रखी तश्त जे मथा कपड़ो ॾेई करे टेडी इमाम जे हथ ते तश्त रखी मोटियो इमाम सज्जाद सिर वारो तश्त खणी जिए जो साण जे सामान तश्त के मथा हो कपड़ो ॾिनल साण रोई करके दी बिरादर मन शुमा ताब न खास्तम सजाद मां तो कोई मानी त ना है बुरी सजाद न मुके भूख लगी आ न मुके उठ लगी आ सजाद पानी मिलंदो मां तुजा जंजीर छारी दियो सजाद न मुके भूख लगी आ न मुके उठ लगी आ मुके त बाबे ने सिक लगी आ एतरे में के बीबी जो तश्त ता कपड़ो हटाओ ना सैन दी पीर जे जख्मी सिर ते निगाह पई अजीब हाल ते सजे जवार खबे जवार सजे चेहरे ते चमाटन जा निशान गर्दन ते खंजर दाग लबन ते हाय सकीना जा वैण बुधाई अजादारो मोमनो सैन सकीना जिंदान में सिधी सुमी पीर जो सिर सीने ते रखी सैन सकीना पटरी हवैण कया अजादार